उठा जेकॾहिं तूं मुंहिंजो हमदर्द हुजे हा न त मुंहिंजे भाउ खे बचाए वठी जेकॾहिं मां तुंहिंजो हमदर्द न आहियां रबन त तुंहिंजो दुश्मन बि न आहियां। हिन वक़्तु मां तोसां हमदर्दी न पर तोसां हिकिड़ो सौदो करण आयो आहियां। सौदो? कहिड़ो सौदो? जेकॾहिं गफ़ार खान खे मारण में तूं मुंहिंजो साथ ॾीं थो त कमाल खान खे मारण में मां तुंहिंजो साथ ॾींदुसि। उठा मुंहिंजो ॾोही कमाल खान आहे, गफ़ार खान न। खुलल आई रबन। कमाल खान जे हर गुनाह जे पोयां गफ़ार खान जा हथ आहिनि। जेतिरो ज़ालिम कमाल खान आहे ओतिरो गफ़ार खान। जेकॾहिं असां ॿई मिली था पऊं त ॿिन्ही जो ख़ात्मो आणे सघूं था। जेकॾहिं इहे ॿई भाउ मरी था पवनि त हिन सॼे ॻोठ जे मथां ॾमर लही वेंदो ऐं सभु माण्हू आज़ादी वारी ज़िंदगी गुज़ारींदा। ठीकु आहे उठा, तूं मूंखे पहिरियां कमाल खान जो ॾस ॾे, पोइ मां तोसां गफ़ार खान खे माराइण में साथ ॾींदुसि। पोइ तूं तयारी करे छॾ, कमाल खान खे मां ई चक्कर में फसाए वठंदुसि। उठा हिकु ॻाल्हि यादि रख, मूंसां को धोखो करण जी कोशिश न कजांइ। जेकॾहिं ईअं थियो न त पोइ कमाल खान सां गॾु तूं बि घोटिजी वेंदे। रबन, तोसां धोखो तॾहिं कयां हा जॾहिं कमाल खान मुंहिंजो सॼण हुजे हा। इहो कमाल खान मूंखे बि मारणु चाहे थो। इन ज़ालिम जे ज़ुल्म जा निशान अॼु बि मुंहिंजे जिस्म ते मौजूदु आहिनि। ठीकु आहे उठा, मां तयारी करे छॾींदुसि। सुबुह जो किथे कहिड़ी टाइम ते अचिणो आहे, किथे ऐं कहिड़ी जाइ ते अचिणो आहे इहो मां तोखे राति या सुबुह जो फ़ोन करे ॿुधाए छॾींदुसि। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विज़िट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।